मौसन पाकिस्तान डॉक्टर अब्दुल कदीर खान के सरकारी एजाज़ सां गॾु सुपर्द खाक कयो वियो। नमाज़ जनाज़ा फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई वई। नमाज़ जनाज़ा प्रोफेसर डॉक्टर अहमद गज़ाली पढ़ाई। काबीना मेंबर्स, पार्लियामेंट मेंबर्स ऐं माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। डॉक्टर अब्दुल कदीर खे H8 जे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। डॉक्टर अब्दुल कदीर कुझु अर्सो पहिरियां कोरोना में मुब्तला थियो हुयो, जंहिंजी अॼु सुबुह तबियत ख़राब थियण सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर अब्दुल कदीर पाकिस्तान खे एटमी ताक़त ठाहिण जो अज़म कयो ऐं मुल्क खे पहिरीं इस्लामी जोहरी ताक़त बनाए मिशन मुकमल कयो। डॉक्टर अब्दुल कदीर जी वफ़ात ते आला सिविल ऐं अस्करी क़यादत जो इज़हार अफ़सोस। ख़िदमतुनि ते शानदार ख़िराज अक़ीदत वज़ीर आज़म डॉक्टर अब्दुल कदीर खे क़ौमी अलामत करार ॾींदे चयो आहे त पाकिस्तान खे जोहरी ताक़त ठाहिण में डॉक्टर कदीर जो क़रीबी किरदारु आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मौसन पाकिस्तान डॉक्टर अब्दुल कदीर जी गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहरनि जे वॾे अंग में शिरकत। बहावलपुर में अमीर जमायत इस्लामी सिराजुल हक़ गाइबाना नमाज़ जनाज़ पढ़ाई। मोरो वेझो ॻोठ लिगारी बिजाराणीअ में ज़रई ज़मीन जी मालिकियत लिगारी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो लठियूं कुहाड़ियूं लॻण सबबि 4 ॼणा आकाश लिगारी, आबिद लिगारी ऐं ॿी धुर जा नज़ीर उर्फ़ कालू लिगारी ऐं बशीर उर्फ़ जाना लिगारी ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त हिकु ॼणो अमीर हसन लिगारी मारिजी वियो आहे। ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल मोरो आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण बैदि 3 ॼणनि खे वधीक इलाज लाइ नवाब शाजी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते ॿिन्ही धुरियुनि जो चवणु आहे त असांजे कचे में ज़रई ज़मीन आहे जंहिंजी मालिकियत जहिड़ो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमला थींदा रहनि था। असां पुलिस खे बार बार शिकायत कई आहे, पर को ध्यानु नथो ॾिनो वञे। खूनरेज़ी थी सघे थी, कंट्रोल करायो वञे ऐं मज़कूरा माण्हुनि ते केस दाख़िल कयो वञे। IBA सखर पारां उस्तादनि जी भर्तीअ लाइ वरितल टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि IBA सखर जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ HM ख्वाजा गार्डन खां साजिद इक़बाल खोसो, डॉक्टर अदनान क़ाइमुद्दीन चांडियो, भले ॾिनो ॾाहिरी, इनायतुल्ला कुरैशी, प्यार अली जलालाणी, शोभान बालादी, दिलबर सिंधी, विजय कुमार, नादर मक्सी, इमरान मला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रक़्सनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। जॾहिं त एहतिजाजी रैलीअ में दौड़ बांदी, काज़ी अहमद सकरंड, नवाब शाह सां गॾु ऐं ॿियनि शहर जे उमेदवारनि शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त IBA सखर GST ऐं PST जा टेस्ट पेपर कोर्स खां मथां कढिया ऐं उमेदवारनि लाइ 55% मार्कूं हर सब्जेक्ट में 45% मार्कूं खणण जी शर्त रखी वई आहे। हुन चयो त टेस्ट पेपर में केतिरियूं ई ग़लतियूं कयूं वयूं आहिनि, जंहिं करे 99% टेस्ट में वेहंदड़ शागिर्द फेल थिया, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त हिकु तरफ़ पहिरियां ई सिंध जा नौजवान शागिर्द यूनिवर्सिटियुनि मां डिग्रियूं हासिल करणु ऐं मुल्क में नौकिरियुनि जा वसाइल घटि हुजण करे बेरोज़गार ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी रहिया आहिनि, जंहिं करे सिंध में नौजवाननि जी बेरोज़गारीअ जी शरह ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। हुननि चयो त IBA इदारे टेस्ट में ग़लति पॉलिसी ॾेई बेरोज़गार नौजवाननि खे ज़हनी मरीज़ बणाए छॾियो आहे। टेस्ट में नौजवान नौकिरीअ जे हिकु उमेद खणी वेठा हुया, पर IBA जी ग़लति शर्तनि टेस्ट ॾींदड़ उमेदवारनि में मायूसी पकड़े छॾी आहे। मुल्क में वधंदड़ महांगाई, अटो, खंडु, पेट्रोल, गैस जे क़ीमतूं बार बार वाद ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब अॻियां जमियत उलमा इस्लाम तालका नवाब शाह पारां कारी अब्दुल क़यूम चन्ना, मौलाना अहमद हुसैन जमाली, अयाज़ अहमद नूनारी, शाहिद हुसैन जोगियो ऐं मुफ्ती मोहम्मद ख़ान फारूकीअ जी अॻुवाणीअ में हिकु एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि जे करे हर महीने वधंदड़ बिजलीअ जी क़ीमत, गैस जी क़ीमत ऐं पेट्रोल जी क़ीमत वधण करे मुल्की मईशत जो फीथो जाम थी वियो आहे। खाधो खुराक जी क़ीमत आसमान सां लॻी वियूं आहिनि।
दवाऊं चोट चढ़ियल आहिनि। क़ीमतूं विचोले तबिके ऐं ग़रीब अवाम जे ख़रीद खां तमामु परे थी वियूं आहिनि। उन खां अलावा हर शोबे में वधंदड़ करप्शन अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त पेट्रोल, गैस ऐं खाध खुराक जे शयुनि जा अघ घटाया वञनि त जीअं अवाम आसानीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघे। सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स मोहम्मद इस्माइल राओ गुज़िरियल ॾींहुं सानवी ऐं आला सानवी तालीम बोर्ड शहीद बेनज़ीराबाद जी दौरो करे तालीमी सरगर्मियुनि बाबति मालूमात वरिती। तालीमी बोर्ड जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर फारूक हसन सूबाई वज़ीर खे तालीमी बोर्ड पारां जारी कयल तालीमी सरगर्मियुनि बाबति ॼाण ॾिनी।